टाउन कमेटी जुडो जो कारनामो तूफ़ान जी एमरजेंसी बावजूद भी शहर में बरसाती पानी निकासी लाइ घुर्बल मशीनरी ख़राब हालत में पियल। इंतज़ामिया तरफ़ां ख़राब मशीनरी मिस्त्री हवाले करण खां पोइ ठहिराइण लाइ के बि उपाउ न वरिता विया। ज़रियनि खां मालूम थी आहे त टाउन इंतज़ामिया नई मशीनरी गुम करे पुराणी नाकारा मशीनरी जी मरम्मत करण लाइ जुडो जे मिस्त्रियुनि वटि पहुचाए विया। जुडो जे शहरियुनि तरफ़ां DC मीरपुर ख़ासि खां मुतालबो कंदे तुर्त नोटिस वठण जी अपील कई आहे। जुडो जे सियासी ऐं समाजी अॻवाननि सहाफ़ियुनि अॻियां दाहिंदे चयो त टाउन इंतज़ामिया इम्कानी तूफ़ानी बरसाति खे मुंहुं ॾियण लाइ के बि उपाउ न आहिनि वरिता। ॿिए तरफ़ शहर जे कच्ची कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ पाड़नि जा गटर नाला बंदि आहिनि, जंहिं करे बरसाति खां अॻु पाड़नि जूं घिटियूं गटर जे पाणी सां भरियल आहिनि, जंहिं सबबु रहवासी तमामु घणी परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जुडो टाउन कमेटी इंतज़ामिया जे अहिड़ी रवैये ख़िलाफ़ शहरियुनि ॾुख जो इज़हार कंदे चयो त जुडो टाउन कमेटी जे करोड़नि रुपया बजट हुअण बावजूद बि जुडे जी आवाम खे निंदकिड़ो करे छॾियो आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त टाउन कमेटी जुडो जी नाअहली अमले खे पाबंद बणाए शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि जा गटर नाला साफ़ कराए शहर मां बरसाती पाणी निकाल करण वारी नई मशीनरी मुहैया करे जुडो खे ॿुॾण खां बचायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।